सुप्रीम कोर्ट के पनामा लीक्स केस के फैसले की रोशनी में नेब शरीफ खानदान खिलाफ रेफरेंस की तैयारी लाइ ब गडियल जांच टीमूं जोड़ियूं आहिनि। गडियल जांच टीमूं शरीफ खानदान खिलाफ 4 रेफरेंसिस तैयार कंदियूं। नेब लाहौर इसाक डार खिलाफ रेफरेंस तैयार कंदो, जॾहिं त 7 रुकनी रावलपिंडी की टीम नवाज शरीफ ऐं संदसि ॿारनि जे असासन अज़ीज़िया स्टील मिल्स हिल मेटल कंपनी के मामलन की जांच कंदी। नेब अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ संदसि पुटनि हुसैन ऐं हसन नवाज़ के तलब करण लाइ नोटिस जारी कया हुआ। डायरेक्टर नेब रावलपिंडी रिज़वान खान की सरबराही में 7 रुकनी टीम लाहौर में देरो जमाए छॾियो आहे। नेब सुप्रीम कोर्ट के हुक्म की रोशनी में नवाज शरीफ खां जवाब तलब कयो आहे, जॾहिं त हुसैन नवाज़, हसन नवाज़, इसाक डार ऐं तारिक शफ़ी के ज़ाती तौर पेश थियण जो चयो, पर शरीफ खानदान जो को भी भाती पेश न थियो। बे तरफ़ मुस्लिम लीग नून के तर्जमान डॉक्टर आसिफ करमानी वाज़ेह कयो आहे त नेब तरफा खेनि को भी नोटिस न मिलियो आहे ऐं न वरी नवाज शरीफ या संदसि पुट पेश थींदा। ज़रियनि मूजिब अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के नेब लाहौर में इंक्वायरी दौरान को भी प्रोटोकॉल न ॾिनो वेंदो ऐं मामूल मूजिब इंक्वायरी के कमरे में विहारियो वेंदो। नेब की गडियल जांच टीमुनि नवाज शरीफ ऐं संदसि पुटनि खां पुछागाछ लाइ सवालनामो तैयार करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब नेब के आला अमलदारनि जांच टीम तरफा तैयार कयल सवालनामे में तरमीम बैदि मंजूरी ॾेई छॾी आहे। होॾां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार के भी 23 अगस्त ते तलब करे वरितो आहे, जॾहिं त शरीफ खानदान के असासन की तफ़सीलुनि लाइ सऊदी अरब के भी ख़त लिखियो वियो आहे। बे तरफ़ शरीफ खानदान नज़रसानी अपील के फैसले ताईं नेब साम्हूं पेश न थियण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि मूजिब शरीफ खानदान पंहिंजे वकीलनि सां सलाह मशवरे बैदि नेब के लिखत में आगाह कयो आहे त नज़रसानी दरख़्वास्त के फैसले ताईं नेब साम्हूं पेश न थींदा। मुस्लिम लीग नून के ज़रियनि जो चवणु आहे त सभिनी जी राय आहे त नेब रेफरेंस के क़बूल करण जो को भी जवाज़ नाहे। फ़िलहाल जांच अमल जो हिस्सो बणजण जो को भी जवाज़ नाहे।